वफा जैसे जखे गिरहण लगिया। ही जेको कुछ थी वियो हिकु हादसो हुयो मुंहिंजी ज़िंदगीअ जो। सच त हाणे पछताव नाहे। हू हिकु पागल कुत्तो हुयो, हुनखे त मरणो हो सो मरी वियो। पर मूंखे हिकु ॾुख आहे। कहिड़ो ॾुख राजू? उहो इहो त तव्हांखे ॾाढी तकलीफ़ ॾेई छॾिया। असां ॾाढा परेशान आहियूं। अल्लाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी, को न को रस्तो कढी था वठूं। प्लीज़ असलम, असांखे मदद जी सख़्त ज़रूरत आहे। मूं चयो न कुझु करे था वठूं। पर जेकॾहिं उहा राज़ी न थी त पोइ? राज़ी तोखे ई करणो आहे, छो त तूं ई हिकु माण्हू आहीं जेको हुनखे राज़ी करे सघे। जो भले वो ईंदी ज़रूरु ईंदी बबन बाबा। बबन जी सुल्त न पियो रखी न। सच पियो चवां बबन बाबा, वो ज़रूरु ईंदी तव्हांजी हाज़िरी में। बबन शाह, मूंखे तव्हांजी हर ॻाल्हि मंज़ूर आहे, पर मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। बबन शाह सिधी ॻाल्हि करण ऐं ॿुधण जो आदी आहे। कॾहिं बि शर्तनि जे लाइ रांदि न कई। पर वरी बि तव्हां ॿुधायो, तव्हांजा कहिड़ा शर्त? मां तव्हां सां तेसिताईं शादी न कंदसि जेसिताईं मुंहिंजी भेनरुनि जी शादी नथी थिए। ॿियो शर्त? राजू जी आज़ादी मुंहिंजे लाइ तमामु घणी अहम आहे, उहो तव्हां बि ॼाणो था। मूंखे मंज़ूर आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।